वालेकुम सलाम। साईं सैफुल भट्टी साहब जी जी अदा कीअं आहियो? तबियत सही आहे? ख़ुशि लॻा पिया आहियो? केर केर लॻो पिया अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह पाक सलामत रखंदो। सर सलीमला जलवाणी पियो ॻाल्हायां। जी जी अदा ही सर इरिगेशन डिपार्टमेंट जे यूनियन जा तव्हां सदर आहियो न? जी जी अदा सर ही जेको ॾिठो आहे हुन ॾींहुं प्रोग्राम करे आयो मां, मुकमल तौर ते बिल्डिंग ते बि कब्ज़ो थी वियो आहे, काई ऑफिस वग़ैरह न आहे, त को हारी किथे अचे, को ज़मींदार किथे अचे, ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे, कुझु न बचायो अथऊं। तव्हां यूनियन जा सदर आहियो सर, कुझु कयो अथव न कयो अथव हिननि जे लाइ? सर इहो बोर्ड में थी वई आहे न यार, उन टाइम खां वठी मां जेको आहे इहो फोटो वग़ैरह वीडियो पंहिंजे जेके न असांजा आहिनि इंजीनियर थिया, पंहिंजा यूनियन वारा थिया, असांखां वॾा जेके आहिनि उन सभिनी खे असां इहो इतलाह बि कयो, वीडियो बि ॾिना, फोटो कढी मोकिलिया। असांजा ऑफिसर जेको कुझु बि नथा कनि। पर सर मूंखे हिकु शइ सम्झायो त यूनियन आहे, यूनियन सिर्फ़ु इन्हनि जे लाइ त न हूंदी आहे न त मुलाज़िमनि खे पघार वक़्त ते नथी मिले, फलाणो नथो थिए, उन जे करे असां एहतजाज वग़ैरह कयो। यूनियन जो कमु इहो बि आहे न त इदारे जी सलामतीअ लाइ कमु कनि। इदारे जी सलामती तव्हांजे आॾो आहे त गेट जेके 1947 जी बिल्डिंग, अॼु बि मूंखे यादि आहे, मथां लिखियलु हूंदोसि 1947, ठीकु आहे, 1947 जी बिल्डिंग जो उहो लो हूंदुसि, उहे साग जा अॼु जा कोई न हूंदा के मां चवां ॿ रहिया फलाणा खे वण हूंदा, हुनजो काठ हूंदो, साग जो फर्नीचर हूंदुसि, हुन में दरवाज़ा दरियूं हर शइ उहा खणी आहे। इवन एतिरे क़दुरु जो सिरूं बि न बख़्शऊं, न सभु वया हलिया। हाणे उहा ज़िम्मेवारी आहे। मां तव्हां हिकु यूनियन जा सदर आहियो, स्पेशली मां तव्हांखे इन ई करे तकलीफ़ ॾियमि त मां साईं को हिन हवाले सां मौक़ुफ़ वठां त ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे, जो दारो खे वरी पंहिंजो त जेको SDO जे बंगले ते कब्ज़ो करे 20 सालनि 30 खां रहियो पियो, वरी जेको पुट खे अॾावत करे ॾिनई, उहो प्लाट बि ॿियनि खे खपाए छॾियईं। हाणे हर कंहिंजा नाला थी विया आहिनि, फलाणे जो प्लाट हे, फलाणे जी जॻह, मुकमल वन टू ऑल। मां कंहिं हिक खे टारगेट नथो कयां, पर कोई मौक़ुफ़ ॾियण लाइ तयार न सर, कोई हक़ीक़त नथो रखे। इहो त घणे टाइम अॻ में आहे सर, इहो त इलाही टाइम थी वियो आहे। मां 20 सालनि जो त ॿुधायमि न सर तव्हांखे, त 20 साल थी विया आहिनि। अॼु ॾिसां थो न ऑफिस में माल जो वाड़ो लॻो पियो आहे, कोई अमलदार अहिड़ो कान्हे जंहिंसां वञी करे ॻाल्हायूं। मुंहिंजे शहर जी हिकु इमारत आहे, माण्हू पघारूं था खणनि सर, हिते अंदाज़न मुलाज़िम घणा हूंदा? मुलाज़िम असां वटि जेको आहे तक़रीबन 160 ताईं आहे हिते। अंदाज़ो लॻाए 160 मुलाज़िमनि जो इदारो आहे, उन्हनि खे का ऑफिस कान्हे, बैठक कान्हे। सर इहो वॾो आवाज़ उथारियो असां, तव्हां त हाणे कयो आहे, असां अॻु में उथारियो आवाज़। छा कयो सर? असांजा जेके ऑफिसर सभु निंड पिया आहिनि, तक़रीबन इन ते माना फोकस ई न आहिनि ऑफिस ते, न ई को वेहे थो, ऑफिसर ई वेहे थो हिते, आहे न त वेंदो छा? मां हिन जे करे त तव्हांखे तकलीफ़ ॾिनमि, बार बार पिया चवां त मौक़ुफ़ तव्हां खां वरितमि न। तव्हांजी इहे शयूं, तव्हां हिकिड़ा ज़िम्मेवार माण्हू आहियो, जेकॾहिं तव्हां हिन ख़िलाफ़ तहरीक हलाई आहे, कंहिं तव्हांखे सपोर्ट न कयो हूंदो ज़रूरु, ठीकु सर? न सपोर्ट न आहे। हा, हाणे ही तव्हांजो भाउ सलीमुल्लाह तव्हांजे आॾो आहे न, तव्हांखे जेका सपोर्ट खपे, जिते चओ, हर इनशाला जे विख ते तव्हां रुगो विख खणो, तव्हां सां गॾु हुजऊं, तव्हां साथ ॾियो। महिरबानी आहे तव्हांजी, वॾी वॾी न ॿाहिरि आयो आहे, ॾिसो न हुननि खे SDO जो बंगलो जेकॾहिं अलाट कयो वियो त कम से कम ॿियो कुझु न कंदा सर। कब्ज़ा जेके थी विया, मां हुननि जे बारे में नथो ॻाल्हायां, चलो कब्ज़ा थी विया, पर एतिरी त मालकी करना, उते पटे वाला चौकीदार हर कंहिं पंहिंजूं जॻहियूं ठहिराए छॾियूं, घटि में घटि एतिरी त मालकी करना त काठ केरु थो खणे, लोह केरु थो खणे, सिरां केरु खणी आहे, अखियूं लुटी त न वेठा हूंदा न सर। इहे शयूं त अखियुनि सां ॾिठी हूंदऊं या पाण कयो अथऊं? इहे मिलियल हूंदा न सर, ॼाण मिलियल हूंदा, या हर शइ जी ख़बर अथनि त लिकाए छॾियो अथऊं सर। 100% आहे न सर। तव्हांखे मां हिकिड़ो कंहिं बि ज़मीन ते, हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां हिकिड़ो नंढो ज़मीनदार आहियां, तव्हांखे मां हुते रिहाइश बि ॾियां थो, जॻह हुते ठहिराए ॾियां थो, मालकी करणु त तव्हांजो कमु आहे न। हा ज़रूरु ज़रूरु। तव्हां मालकी बि न कई, चलो था ॾाढा हुया, तव्हां खां फलाणा हूंदा, चवंदा ईअं लफ़्ज़, साईं असां कंहिं सां मवाद वटकायो, एतिरो त हिकिड़ो लीगली वे त आहे न। तव्हां सदर आहियो त घटि में घटि हिकिड़ो पर्चो कोई कटाया, NC कटाया त फिलहाल खे असां ॾिठो सामान खणी आया तव्हां। जी जी इहो बि रिकॉर्ड में न आहे सर कंहिंजे में, त कोई NC कंहिंजे ख़िलाफ़ कटाई जो, त सामान काॾे वियो हलियो? अरे 2022 जी जेकॾहिं फ्लड में हीअ शइ ड्रही वई, उहो सामान त सर हुजे हा न हिन महिल।
सर उहो लिखत में हूंदो आहे इहो जेको आहे त दारोगे जे हिन में हूंदो आहे जी लिखत में हूंदो आहे उहो वरी ॾींदा आहिनि मथे एसडी खां थी फॉरवर्ड वेंदो आहे होॾे जी इंजीनियर ॾे जी अबा जी हेड ऑफिस इहो सॼो इहो प्रोसेस में हूंदो आहे इहो सॼो हाणे दारोगे खे ख़बर हूंदी उते हुजे क्लार्क खे ख़बर हूंदी सर केरु आहे दारोगो सर जंहिंखे ख़बर हुजे सर दारोगो त वाहिद बख़्श आहे हिते ठीकु आहे सर क्लार्क अब्बासी आहे इहो इमदाद अब्बासी हाणे ॾिसो न ऐं ॿियो हेड क्लार्क उहो आहे ॿियो आहे जलबाणीअ क्लार्क आहे ठीकु सर हाणे ॾिसो तव्हांजे आॾो न हर शयूं उहे माण्हू जॾहिं वाहिद खे मां कॉल करे चवां थो त अदा मौक़ुफ़ ॾे मथां वन साइड स्टोरी हलाए तूं सुभाणे चए शहरगिरी आहे त मां कंहिंजो मौक़ुफ़ न वरितो सर कोई मिलण लाइ तयारु न आहे कोई कॉल अटेंड नथो करे न भोअ खां त मथां सॼी महिल रिकॉर्डिंग हलाए मां त रियलिटी थो शो कयां न सर मां कंहिंसां नाजाइज़ी त न कई आहे जो मां कंहिंजा नाला वठां न बा तव्हां बि त असांजे लाइ था कयो न फ़ाइदो आहे असांजो बिल्डिंग ठही वेंदी या बिल्डिंग जेको आहे कब्ज़ो आहे या कुझु आहे इहो बि त पंहिंजे इदारे जे लाइ भलाई आहे या हिकिड़ो इदारो बची पवंदो न बिल्कुलु सर पर सर दिलि ते हथु रखी ॿुधायो तव्हां सॼी ज़िंदगी ॾिनी आहे जेतिरी मूंखे इंफॉर्मेशन आहे त तव्हां रिटायरमेंट में छा था सम्झो हिलाल था खाराइनि हराम आहे सौ सिधो हराम आहे पर जेकॾहिं इहो सम्झायां थो इहो थोरो बि क्लिक करायां थो हुननि खे इशू हाईलाइट थो कयां त मुंहिंजे लाइ त सलीमुल अलाए छो असांखे कढ तव्हां सलीमुल नथो पए तव्हांजा करतूत पुछड़ा न सर मां हुननि खे छा चवां पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे सर कोई बि हिन हवाले सां ताउन नथो करे वरी बि मां तव्हांखे चवंदुमि रिक्वेस्ट कंदुमि हम्बली त तव्हां यूनियन जा सदर आहियो साथ ॾियो असां ॿाहिरि रतदरे शऊर तव्हां सां हर विख ते साथ ॾींदो चवंदो त मां माण्हू सोशल वर्कर सभिनी खे दावत ॾेई उते एहतजाज रिकॉर्ड कराईंदुमि तव्हां बि अचो उते त कम से कम इहो क्लियर थी वञे ॿियो न तव्हांजे लाइ बिल्डिंग ठही वञे ही शहर जे जेके हारी आहिनि ज़मीनदार नंढा वॾा आहिनि उनजे लाइ सर सहूलियत थींदी को ऑफिसर वेहंदो त सही घर वेठे पघारूं था खणनि 150 मुलाज़िम ऑफिसर आहे कान अमलो आहे कान त कमकार थींदो ज़मीनदार कंहिंखां पुछा कंदा कंहिं वटि अचनि पर जेकॾहिं इहा बि मालकी न कई सघां तव्हांखे ख़बर मां हैरानगी जी ॻाल्हि ॿुधो मूंखे ख़बर पई हिकिड़ो टंडे जेको दरख़्वास्त हेठि मथे करण तव्हांखे ख़बर आहे पैसा वठंदो आहे को मुफ़्त में न कंदो आहे हिकिड़े खे चवंदो आहे हेठि कर त पैसा वठो ॿिए चवंदो मथे कर त पैसा ॾेई इहो सीन हूंदो आहे उनजो बि सर 4 एकड़ लॻभॻि 10,000 मुंहिंजे ख़्याल में फुट प्लाट ते कब्ज़ो करे दीवार ॾियाराए छॾियो सर टंडे लाइ छा औकात आहे सर तव्हां ॿुधायो मूंखे न टंडेल जो एतिरो त कुझु न हूंदो हेॾे अथो सर सीरियसली इहो ग़लति हूंदी आहे इंफॉर्मेशन कोई अहिड़ो सर तव्हां इन्वेस्टिगेशन कयो वहंदड़ गंगा मां हर कंहिं हथ धोता त हाणे तव्हां न धोता मां नथो चई सघां कंहिं बि घटि न कयो आहे पोइ सोचियमि तव्हां ॾे कॉल करे तव्हांजो मौक़ुफ़ सभिनी आॾो रखां अगरि मुंहिंजी रिक्वेस्ट तस्लीम कयो त हीअ जेका कचहरी कयूं या रिकॉर्डिंग मां हलायां त माण्हुनि खे ख़बर पए असुल ॻाल्हि आहे त इशू थींदो वरी ऑफिसर वटि ॻाल्हि ईंदी त वरी असांजो वरी जेको आहे त असांजे असर पवंदो न सर तव्हां हूअं बि रिटायरमेंट वरिती आहे पर ख़ुदा पंहिंजे शहर लाइ किरदार तव्हां पाण चयो सलीमुल असां त केरु साथ न ॾिनो अॼु मां साथ ॾियांव थो तव्हां मूंसां साथ ॾियो इहा जेकॾहिं ॻाल्हि दॿाए तव्हां कंहिंजो नालो नथा वठो ॾिसो तव्हां कंहिंजो बि नालो न वरितो आहे तव्हां सॼी कचहरी थी आहे तव्हां कंहिंजो बि नालो न वरितो आहे तव्हां इशू हाईलाइट कयो मां शहर वारनि जे लाइ थो कयां असुल ॻाल्हि छा आहे सॼो इशू वरी मूं ते हणंदो त भाई सॼो तूं कयो आहे मां छा चयुमि सर मां मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे मां हिकु बि लफ़्ज़ न कटींदुमि मां उथंदे ई चयो आहे मुंहिंजो कोई तव्हां सां तारुफ़ न आहे थियल हिन बारे में न मिलिया आहियूं कॾहिं इहा जेका बि रिकॉर्डिंग एज़ इट इज़ रिकॉर्डिंग हूंदी उहा मां रखंदुमि सिर्फ़ु इदारनि ताईं पहुचे त जेके सुता पिया आहिनि ऐं जेके हराम जी पघारूं घर वेठे खणनि था इन ते कुझु असरु थिए तव्हां यूनियन जा सदर बि जेकॾहिं हथु कढी वियो त सर पोइ असां कंहिंखे मयार ॾींदासीं पोइ त मां ईअं चवंदुमि त कोई बि सॼण न आहे पंहिंजनि इदारनि सां सॼण त आहियूं आहे पर असुल जेको आहे त कम थिए न हिते आहे त ऑफिस हिते ठहंदी कान बाबा मां रिकॉर्डिंग मां हीअ रिकॉर्डिंग हलायां ठीकु आहे मूंखे इजाज़त रिकॉर्डिंग हलायां एहतजाज मां कराईंदुसि बसि अॻियां साफ़ हुजण जे बावजूदि अॻियां मां बीहंदुसि तव्हां असां सां सपोर्ट कजो बसि एतिरो कजो गॾु हुजो असां सां रुॻो ठीकु आहे इजाज़त असांखे
इहो जेको हिते जो मां थो चवां त इहो जेको दारोगे जो लफ़्ज़ इहो भली तव्हां कटे भली तव्हां वाइस हलायो। न सर दारोगे जो कटिया ॾिसो तव्हां क्लार्क खे बि कटिया पोइ हेड क्लार्क खे बि कटिया माना इहे पॉइंट त कटे छॾिया पोइ त फ़ाइदो न थींदो न सर। सम्झो न तव्हां कोई नालो नथा वठो तव्हां त चओ ज़िम्मेवार आहिनि उहे वेठा आहिनि जेके तव्हां हिक खे टारगेट न कयो आहे। न टारगेट असां त सिधी ॻाल्हि कई आहे जेका हा सही आहे। तव्हां बेफ़िक्र वियो तव्हां हर विख ते गॾु हूंदुमि तव्हां मूंखे कॉल कजो ख़ुदा जो कसम राति जो कहिड़े बि टाइम कॉल कजो मां भॼंदो ईंदुमि तव्हां ॾे हुकुम कजो मूंखे बसि हे मूंखे हथु विझणु ॾियो हिन में। ठीकु आहे सर। ओके।